الحمد لله وكفى والصلاة والسلام على من لا نبي بعده. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يؤتي الحكمة من يشاء ومن يؤت الحكمة فقد أوتي خيرا كثيرا وما يذكر إلا أولو الألباب. فقد قال النبي صلى الله عليه وسلم: خير الناس من ينفع الناس، أو كما قال النبي صلى الله عليه وسلم: خيركم من تعلم القرآن وعلمه، أو كما قال النبي صلى الله عليه وسلم: خياركم من تعلم القرآن وعلمه، أو كما قال النبي صلى الله عليه وسلم: إن أفضلكم من تعلم القرآن وعلمه، أو كما قال النبي صلى الله عليه وسلم: فقيه واحد على الشيطان أشد من 1000 عابد، أو كما قال النبي صلى الله عليه وسلم: طلب العلم فريضة على كل مسلم ومسلمة، أو كما قال النبي صلى الله عليه وسلم: إن أفضل عبادة أمتي تلاوة القرآن، أو كما قال النبي صلى الله عليه وسلم: إن من الصدقة أن تتعلموا العلم وعلموه الناس، إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. दिल जगारा इंसान सोने दिल बर मिठड़े मोहम्मद रबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की मता बावाज़े बुलंद अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद।
बदलेगा जमाना लाख मगर कुरान न बदला जाएगा। बदलेगा जमाना लाख मगर कुरान न बदला जाएगा। है कौले मोहम्मद कौले खुदा फरमान न बदला जाएगा। इस्लाम क्यों न हो ममताज दुनिया भर के दीनों में, वहाँ मजहब किताबों में, यहाँ कुरान सीनों में। अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का, अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का, तो गले में तोक डालो मोहम्मद की गुलामी का। चांद से तशबीह देना ये भी क्या इंसाफ है। चांद के चेहरे पे शाया मदनी का चेहरा साफ है। वो मोहम्मद भी अहमद भी महमूद भी हुस्न मुतलक का शाहिद भी मशहूद भी। सबसे पहले मशीयत के अनवार से नक्शे रूए मोहम्मद बनाया गया। फिर उसी नक्श से लेके तबानिया बद में कोनो मका को सजाया गया। काबिल सदर वाजिबुल एहतराम उलमाए किराम मुफद्दाइज़ाम मुंजा वडा मुंजा भाइरो दोस्तों अम्मा मिठड़ी जीजल मु अल्लाह करीम जे पाक कलामुल्लाह प्रिंसी बारे मां सूरह अल बकर बकर माना गाबी बकर माना गऊ। चूंकि इन में शायद बनी इसराइल जे हिकिड़े शख्स जो ज़िक्र आहे। उनके चाचे चयो त मां तोखे रिश्तो ॾींदोमांइ। पोइ उन जा लक्षण ख़राब थी विया। पोइ चई हाणे तूं किनो थी वियो आहे लक्षणनि जो मां न ॾींदोमांइ। पोइ उन चयो त हाणे उहे रिश्तो बि कोन थो ॾे। राति जो काती खणी कोई छॾियईं। बस पोइ वरी वञी करे सुबुह जो हड़ताल कयईं। अड़े अबा कार थी वियो मुंहिंजे चाचे खे कंहिं मारियो। चयूं उहे औलाद कोन अथसि अथसि धीअ माल बि मिली वेंदो। छोरी त मिलंदी पर छोरीअ सां गॾु माल बि अची वेंदो। तंहिंजे करे छोकी उन में शइ माना उनजो ज़िक्र हो। हीअ असांजो ॻोठ आहे चइनि ॻोठ ॻणो कलोड़ो। हिन बनात मदरसे में असांजी अमर निगरानी कंदी आहे संभाल कंदी आहे। 16 कुरान शरीफ़ जूं शयुनि माना असांजूं अदड़ियूं भेनरियूं न्याणियूं 16 कुरान शरीफ़ शयन पढ़ी करे फारिग थी वन ऐं 7 आलिमा बणजी करे शयन फारिग थी वन। असांजे इन मदरसे जी माशाअल्लाह ख़ुसूसियत इहा वा त को उस्ताद हिते न पढ़ाईंदो। सब बनात के बनात पढ़ाइनि छा। चूंकि लेडीज़ जी बोली लेडीज़ समझे शायन मर्दन जी बोली गोरी है शायन। तंजे करे पो एहतियाती तौर ते एकड़ी बुजुर्गन जूं शायन मसलतूं ऐं मशवरा आहिनि। पो पंजे ॻोठ में त कोशिश कबी आहे त ॿियनि महिमाननि खे वारो ॾिजे। पर पोइ मां पंहिंजे माइटनि खे पंहिंजे शायन प्यारनि खे मेन ऐं बकरनि ऐं गऊन मां जान छॾाइण लाइ वेठो आहियां त ॿेली अचो अॼु अलाह जे क़ुरान खे ॿुधो। महिमान ईंदा छा चवंदा हेॾो शायन ॻोठ आहे शायन 1200 का वधिक मुसलमान रहन था पिया। मौलाना सबकतुल्लाह जोगी साहब उस्ताद फैजुल्लाह साहब वटि नाश्तो तो खाए आणे। मां चुम जेस ताईं नाश्तो खाई वटे मशी भी होंदी शायद कंडा बंडा भी करना पंदा थोड़ा। जेस ताईं साईं अची वने तेस ताईं फकीर भी इंशाल्लाह हाज़री दे थो पियो छा। ए पंहिंजे ॻोठ जे माण्हुनि खे मिलण चाहियां थो। क़ुरान ॿुधाए हदीस ॿुधाए त जीअं सभु गॾिजी वञनि त अगला चवंदा यार वाकई कलोड़नि में गिरत आहे। ईअं त हर को चाहे न रड़ियूं थो करे। कलोड़ा वॾा गिरत मंदनि वॾा साईं मुड़ुस माण्हू आहिनि वॾा भोतार आहिनि। नांग जेकॾहिं अंदरि ॿिड़ में हुजे जोगी तुतली वॼाए नांग न निकिरे त जोगी जो कमाल नाही। कुरान पढ़जी ऐं मुसलमान ज़ालन का भी शायन 5-10 मिनट कलाक अची मस्जिद में न वेहनि पोइ इन्हनि जे चाहिनि इस्लाम के ईमान के भी शाबस आहे छा। त बहरहाल कुरान पढ़जे त मुसलमान घरां ईअं निकिरी ईंदा आहिनि जोगी तुतली वॼाए त नांग चाहिनि ॿाहिरि मैदान में निकिरी जे। पोइ असां बि कुरान पढ़ियो आहे हदीस पढ़ी आहे ॿियो असांखे को मंत्र कोन्हे को। अलाह कंदो इंशाअल्लाह पाण इहो कुरान इन्हनि खे घरां ॿाहिरि गेले करे कढंदो। त बहरहाल अॼु शयन दिस्तार फज़ीलत जो शयन ई प्रोग्राम आहे।
ऐं शैन तकरीब बुखारी शैन जो माना प्रोग्राम आहे इंशाअल्लाह ज़ोर खां बाद में इरादो आहे कोशिश इहा वा त सभु आलिम वीचारा ईंदा वेंदा त ज़ोर खां बाद में बुखारी शरीफ जी शैन तकरीब करे उन खां बाद में खिमार पोशी करे दुआ कई वेंदी शैन रात रब साईं शिनकार भी कराए ॾिना आहिनि शैन वो बाहूं ॿधियूं उन रब के मौला हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम नबी भी दुनिया के न कराए सघियो मौली अब्दुल्ला कलोड़ो या इन जा कलोड़ा इन्हनि खे कहिड़ी ताक़त आहे जो दुनिया के खाराए सघनि वो फविद अमरी इलल्लाह असां पंहिंजा हथियार फिटा कयासीं कुर्ब कर थोड़ी थोड़ी उस कढ थोड़ी थोड़ी ये माण्हुनि खे थधि न लॻे छा थोड़ी थोड़ी उस हुजे त जीअं चइनि माना माण्हुनि मां सी निकिरे त ॿार अचनि चइनि अल्लाह साईं तव्हांखे तव्हांजे नस्लनि खे हमेशह खुशहाल तरोताज़ा आबाद फरमाए सब चो आमीन ॾाढा चो आमीन त ॿियनि खे ख़बर पए त के वेठा भी आहिनि या मौलवी साहब भित सां थो ॻाल्हाए चओ सुभान अल्लाह ॾाढा अञा सुभान अल्लाह मौलवी भत भी आहे चओ सुभान अल्लाह मौलवी साहब पोइ बिरयानी कंग जो आयो त बूटी खणी भॼी वियसि चे वाए तो वा सुभाणे जुमे ते ऐलान तो कहीं कंग हलाल चे मामा मां त मज़ाक पो कहीं तू त सच में थी वियो आहे छा तंहिंजे करे चओ सुभान अल्लाह छा अञा ज़ोर सां सुभान अल्लाह चइनि अल्लाह जे कुरान फरमायो युतिल हिकमत मन यशा व मन युतल हिकमत व मन युतल हिकमत फक़द ऊतिया खैरन कसीरा व मा यज़क्करु इल्ला उलुल अलबाब चौ सुभान अल्लाह कुरान तो फरमायो तिल हिकमत दींदो अल्लाह साईं हिकमत के दींदो साईं भीलन के बागड़न के मारे चन के ओडन के यहूदन के वाणन के दींदो मई यशा जे के रब चाहींदो मुसलमानन के इल्म कुरान जो केर सकंदा केर सकंदा वा मुसलमान जॾहिं काफिर कलमो पढ़े तो इल्म सके न मुझो सोनो अली मुर्शिद खेरे बबरे शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो तफसीर कबीर में लिखियो पियो इल्म के अल्लाह से वरी इज्जत अजमत ॾिनी सतन किस्मन जा फर्क मुझे सोने अली समझाया इल्म अल्लाह जे ज़ात जी सिफत इल्म नबियन जो वरसो माल फिरौन निमरूद जो वरसो एकड़ो फर्क बे नंबर में इल्म दुनिया में फैलाइण सा इल्म में बरकत पवंदी आहे इजाफो थींदो आहे माल के दुनिया में खर्च करण सा कमी ईंदी आहे टे नंबर में इल्म वारे जी हिफ़ाज़त करण वारा कुरान जा आशिक अथव पर माल माण्हू जी हिफ़ाज़त न कंदो आहे माल वारा जा दुश्मन घणा चौथे नंबर में इल्म मुसलमान हासिल करे सघनि था पर माल त काफ़िर वटि भी मुसलमान वटि भी पंजे नंबर में इल्म त तुंहिंजे क़ब्र के जन्नत जो बाग बनाए सघे थो पर माल रुगो जे रब जे नाले ते ख़र्च न करे घर में रखे त नथो तुंहिंजी क़ब्र के रोशन करे सघे इल्म तुंहिंजे लाइ पुल सिरात नूर बनबो इल्म तुंहिंजे लाइ इल्म माल त दुनिया में रहिजी वेंदो पर इल्म तो सा क़यामत ॾींहुं भी हूंदो क़ब्र में भी पुल सिरात में भी तराजू ते भी नामे अमाल ते भी क़यामत जे ॾींहुं में भी जन्नत में भी तो सा इल्म गॾु हलंदो सतन क़िस्मन जो फर्क सोने अली समझायो त इल्म मथे आहे तंहिंजे करे अरबीअ में शेर चवंदा रज़ीना किस्मत अल जब्बार फीना लना इल्मुन वलिल जुहाल मालू मुझो सुनो अली तो फरमाया सा अल्लाह जे वंड विरासत ते राजी आयो असा के इल्म ॾिनई जाहिलन के माल ॾिनई फइनल माल यफनी अन करीबिन माल त जैन हथन पेरन जी मिर थव माल त दुनिया में रहिजी वेंदो सिकंदर आजम बादशाह वाकुस्तुन दुनिया के इलाके में 47 सालन जे उम्र में मलेरिया बुखार जस दुनिया जी मता बादशाह करण वारो अल्लाह दुनिया के बुधायो आजम तमा अल्लाह हुआ एकड़ो तो मौलवी आजम फुल पोटरो एकड़ो तो सिकंदर आजम पर रब
चे तो आजम अल्लाह हुआ सिकंदर आजम दुनिया ते बादशाही कईया 47 सालन जी उम्र में मलेरिया बुखार दस रड़ियों पो करे मोके पंहिंजे मां जे घर ताईं को पहुंचाए त सही दुनिया जी बादशाही रियास उजाड़ गए वो बाग जिनके लाखों माली दे सिकंदर आजम जब दुनिया से गए तो दोनों हाथ खाली थे माल रजी विंदो इल्म इंसान सां अॻिते हलंदो पियो इल्म वारे जो शान आजिज़ी करण इल्म वारे जो शान प्यार मोहब्बत करण इल्म वारे जो शान सब्र करण इल्म वारे जो शान दरगुजर करण इल्म वारे जो शान माफ़ करण इल्म वारे जो शान बुर्दबारी करण इल्म वारे जो शान प्यार मोहब्बत सां दुनिया के ॿुधाइण दुनिया के मोहब्बत सां समझाइण गारियूं ॾियण इल्म वारे जो कम न अथव वधाई करण इल्म वारे जो कम न अथव ताड़े वारनि खे इज़ाइण इल्म वारे जो कम न अथव छो त इल्म वारे खे रब अकुल ॾिनो आहे बे इल्म खे अकुल घटि हूंदो आहे हाणे अकुल वारो बेअकल बराबरि थियनि त कहर करे छॾियो छा कयूं आलिमन हाफिज़न कुरान वारन में एतरो प्यार मोहब्बत जो अखलाक होजे जो दुनिया जा काफिर भी कलमो पढ़ी मुसलमान थियन इएं न ओड़े पाड़े के तपाए बाहि ॾेई छॾी वो माण्हू पुछंदा वठनि साईं ओ फलाणो माण्हू दाढ़ी रखी अथई मुंहिंजो बनो सोरे वियो आहे बाबू न हमरा बनो सोरे दाढ़ी त कोन सोरियो क्या कयो ॻाल्हि समझ में आई इल्म वरी इज्जत इल्म छा आहे तंहिंजे करे मुंहिंजो सुणो अली तो फरमाए रज़ीना किस्मत अल जब्बार फीना लना इल्मुन वलिल जुहल मालू फइनल माल यफनी अन करीबिन वल इल्मु बाकिन ला यसलू मुंहिंजो सुणो अली तो चवे दुनिया में रब हिकड़न के लख ॾिना करोड़ ॾिना अरब ॾिना पर रब असांखे कुरान ॾिनो कुरान वरी दौलत कुरान छाए हाले जी शरीफ जे अंदर एकड़ो अल्लाह जो बानो किस्सो बो बयान करे एकड़ो कारी साहब शागिर्दन के पढ़ाईंदो उन जो बियो बिरादर भाव वकालत कंदो एकड़े डी पंहिंजे भाउ के चई वकील के अदा ॻाल्हि त ॿुध मुंहिंजे अच आस्थाने ते मुंहिंजे आंगण ते अची मुंहिंजी चांहि जी प्याली त पी वञ अल्लाह अचन ओए जिन आए मन सराओ थे चो सुभान अल्लाह अचन ओए जिन आए मन सराओ थे जने वक्त जी वकालत कंदड़ इंसान जने पोतो त अचे त वो कारी साहब विच बारन में वेठो वा चौधारियूं कुरान पिया दस तदा त पुराणा फाटल होया दिल में चवण लगो ज़बान सां चई था तू त जन्नत जे बाग में पहुची वियो आ विंदे विंदे चैन मुंजी भी अच जाए भला चाय जी प्याली पी जाए जने वेचारो कारी साहब वकील जे ओताक बैठक ते आयो चूंकि मौलविन जी पगार 3,500 मरे त कफन ऐं कबर ई कोन घोटाई चा 7,500 8,000 9,000 आराम जो पैसो काॾां अचे त वरी छा बंगलो ठाहिजे वरी पार्क ठाहिजनि वरी स्विमिंग पूल लॻाइजे हे वेचारो कारी साहब जने वयो पंहिंजे भाउ वकील जे दरवाजे ते पहुतो त ॾिसे वॾो महला वॾी हिकिड़ी शइ न भली ज़बरदस्त इमारत ठही पई आहे शैतान भुलाए छॾियसि चई मां त पंहिंजी ज़िंदगी तबाह करे छॾी अल्लाहु अकबर रब जी ज़ात के जलाल अची वियो बई मरी कारी साहब भी मरी हो वकील भी मरी हो जे कब्र में कारी साहब हो उन कब्र में खोटियो जी कब्र खोट भी हो बेक में उन कब्र मां वकील निकतो पर जन्नत जी खुशबू भी अची जे कब्र में वकील सुतल हो उन कब्र मां कारी साहब निकतो पर बलाऊं जीत बाचो मनो दाऊ कयूं ए शादी हो सही आलिमन का पुछा क्यों सही मसलो समझायो सजी जिंदगी तदे ते कुरान पढ़ाइण वारो कहिड़ो गुनाह के रब रुसी पियो जेको कुरान के नेमत न समझे कुरान जी दौलत के दौलत न समझे उन जे लाइ कुरान केड़े कम जो छा
कुरान वरी दौलत शाइन मां 5 करोड़न जो मालिक हो जा 5 अरबन जो मालिक हो जा ता साथ मिलण ला भी तैयार न हो जा रब मुके कुरान दिनो आ माशाअल्लाह मोहब्बत सा मिलंदो ताया सजो साल जो अन्न ता के कोन दीनो सजो साल जो अन्न ता के अन्न कपड़ा जुतियो कोन वठी दीनो आ पर कुरान सेखारियो आ इन मिनल मारूफ अनतल का आखा का बेवजह तलकिन जेको भी ता सा मिले उन सा खिली करे मोहब्बत सा मिलो बाकी मानी खराइण त अल्लाह जे ज़ात जो बस मुझो या मुझे पी जो बस कोने हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम हिक वेले जी मानी मशीअ के ढो करे न कराए सघियो त मां केर दींदो आ दुनिया के खराइण वारो छाबा त बहरहाल आलिम में शान हुजण खपे जेको कुरान की नेमत के दौलत न समझे इहो वडो शाइन माना इंसान शाइन अल्लाह जी नेमत का मारूं तंजे करे अल्लाह जे कुरान फरमायो यो दिल हिकमत मई शाओ दींदो अल्लाह साईं हिकमत नबी से का सवाल के वो मौजा साईं हिकमत जी माना शाए नबी से फरमायो हिकमत जो 4 माना उथव हिकमत जी माना व नबुवत हिकमत जी माना व इल्म हिकमत जी माना व बुर्दबारी हिकमत जी माना व अकुलमंदी अब इंसान के इजान अकुलमंदी पाड़े वारन के तपाइन अकुलमंदी रस्ते जा शैन ये शैन मिसाल रस्तो शैन पंजे घर में भितरणी करे रस्ते के दाखिल करनी अकुलमंदी या बेवकूफी हुज़ूर फरमाए मन अखद शिब्रन मिनल अर्ज़ जेको गिराठ के जी जमीन कब्जे कंदो क़यामत जे ॾींहुं 7 ज़मीनन जो बार रब मथे ते रखंदस इए दिमाग ट्राकंदस जे देगड़ी में पानी रखी बाहि दियो सो बारा बन दे एड़े सोन के जेको कन शनी बन दे एड़े शैन माल के जेको कब्र क़यामत कारी करे असा रड़ियों करे दुनिया के बुधायूं था बाकी किस्मत हर कंहिंजी पंहिंजी है हदीस में इंदो मुझे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का सवाल क्या हुआ मुझे सुना इन्नी उहिब अन अकून अलमन नास मुझे साईं दिल जी चाहता अल्लाह मुझे सीने के इल्म सा भरे नबी से फरमायो इत्तक़िल्लाह कुंत अलमन नास परहेज़गारी इख्तियार कर अल्लाह तुझे सीने के तुझे भांडे के रब भरे शरीर परावा बना सोड़ परावा जुल्म कर गारियों ॾियण ज़ाल के धीअ के मां के ओड़े पाड़े के कोई न सा इल्म मिलंदो न मिलंदो रब उन सीने के मुनवर कीअं कंदो जे सीने में जुल्म समायल आहे नबी से का ॿियो सवाल के मुंहिंजा सोना इन्नी उहिब अन अकून अगनन नास मुझे दिल जी चाहता मां मालदार थी पवां मालदार थे दयाशी न कर कुत्तन के घुराए करे 4 मण माण्हू गोश्त दे यो माल कराए सघंदो हाँ जेको कुत्तन के गोश्त घुराए करे खाराए यो अल्लाह जी नेमत जो इसराफ तो करे इन जो माल कोन बचंदो छा इन जो माल नबी से फरमायो कुन के नान कुल त अगनल नास पंजे हथ के कंट्रोल कर आयाशी न कर तंगे करे मुझे साईं फरमायो या कुन वतनउमा फइन इबादल्लाह लैसु बिल मुतनइमिन मदीने जे मीर फरमायो आयाशी न कयो इसराफ न कयो पंहिंजो माल गलत इस्तेमाल न कयो हिते त मोतबरता सदाए जो पर कम जे ॾींहं में खुदा रुपए जो हिसाब वठंदो क्या कंदो ला तताखिदु ज़यद फतरकबू फिया अहिड़ो माल न करायो जो अंधा थी वञो कुरान न वणेव दीन न वणेव हदीस न वणेव कुरान वारा न वणनव अहिड़े माल के बन ॾियो जेको क़ब्रकारी करेव दुनिया जी फतन व तालिबु किलाबुन दुनिया ढूंढ थव इन जा तलबगार कोता थव अल्लाहुम्मा ला आइशा इल्ला आइशल आखिरा या अल्लाह मोहम्मद की दुनिया जी सहूलत न खपे 2 महीना मुझे साईं जे घर में बाय बण जे ला चुल बाय न बारी वई असा वट 20 मण 30 मण कणक पई साल जी कोई भी हाय घोड़ा अञा पूरी ना है पुछे तो उज़ई कंदे के मोते त कर्जा तू एड़ो चुटो आ नऊज़ बिल्ला 50 सालन का तो के नसीब ही ना है से मुझे बाबे के 3 ट्रैक्टर है 50 जरेब जमीन आ 20 मियूं न उज़ई कंदे के उज़ई न कंदो छो के कर्जा नी जा हाने जे के 3 ट्रैक्टर हो जन 50 जरेब जमीन हो जे 10-15 हज़ार में उज़ई जी भी न करे तो
बाबा बुधायो तो शाये इन जी रब जी ज़ात सां मोहब्बत नहीं। हजरत इब्राहिम खलीलुल्लाह एक ॾींहं में 100 ऊँट अल्लाह के रस्ते में ज़बह करे खिरात किया। अब नऊज़ बिल्लाह को गुनाह क्यों है जा खुदा नबी तो गुनाह का पाका एडो को खिरपुर में सकर में को वडेरो डिठो तव जेको 100 ऊँट शैन ज़बह करे शैन उन के मिसाल सीर जाराए करे मिस्किनन के खराए। असा वन जेको मरंदो न सपा फतकंदो मरण ते हूंदो ये छड़ियूं वणंदो ओ नंढे में नंढो टेडी नस्ल जी का चाहे बकरी का रिढ का मिसाल उहा गोलींदासे। हाणे हे सकरात में आ लोड़े थो अस्पताल मां मरी वियाऊं ला निकरियान हाणे यो नंढो नंढो शेलो असा सपा मना सकरात अचण जे करीब हूंदासे हेठा शुरू कंदासे। ओ अल्लाह जो नबी खलीलुल्लाह हो हिक ॾींहं में 100 ऊँट कुर्बान कयईं चे रब जी ज़ात ते सारो जहान कुर्बान कजी अञा थोड़ो जॾहिं मोहब्बत अची वेंदी रब सां न त पोइ दुनिया जे माल खे ॾियण में को मसलो सना चाहिए। जैसा मोहब्बत होंदी आ तेके उठ भी दींदे दिल चाहींदी आ जैसा नफरत होंदी आ तेके भुगड़े जो अध भी दींदे। हदीस में इंदो आ मुझे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हदा अफला मन अस्लम व रुज़िक लहू कफफन व कन्नहु अल्लाहु बिमा आताओ। अल्लाह जेके टे नेमतूं ॾिनियो वो खुश नसीब इंसान तव। रब जेके कलमो ॾिनो यो खुश नसीब तव। बे नंबर में रब जेके एतरो रिज़्क़ ॾिनो आ पंहिंजे बच्चन के खाराए पियारे दवाउन जा कर्ज लाए आजो तो थी वने यो भी रब जो फजल तव। 3 नंबर में जेके रब माल के खर्च करण जो हथ थदो ॾिनो पगार 3000 रोजानो 1000 खपाए तॾहिं भी बाकी से पगार 3000 पिरेनी 3000 जा पिज़्ज़ा बर्गर चिकन चाइन शोरमा कोरमा कोरमा हाने जो ये 3000 पिरेनी ते बरो विया त पोइ अॻिते की असर थींदो ॿुधायो। हिकिड़ो हमरा मूं वटि आयो चई 80000 मुंहिंजी पगार आ पर 10 ॾींहंनि खां पोइ कमु सम्झ में नथो अचे। मां चयोमांसि माशाअल्लाह असांजे मदरसे जे तक़रीबन 6 उस्तादनि जी पगार 50000 घणनि जी असांजे मदरसे जे 6 उस्तादनि जी पगार 50000 हिक हिक के 2 2 3 3 4 4 ॿार आहिनि। चएसि बस मुंहिंजो दिमाग़ फेरे थो कमु नथो करे जा त बहरहाल रब त माल ॾे थो न जे तव्हां असांखे पैदा कयो आहे उनखे रिज़्क़ ॾियण हो न खुश त भई ॿुधाईंदा आहिनि वताए फ़कीर जो अटो ख़त्म थी वियो मस्जिद में अची ऐलान कयईं अल्लाह साईं या अटो ॾे या वमा मिन दाबतिन फिल अर्ज़ि इल्ला अल्लाह रिज़्क़ वारो कानून वापस कर। हमरा सरकार वताया चे दे खबर चे गदा ते पियो थी बाच को चाहे अटे जो खणी वञ चे अल्लाह असीं वॾो सियाणो अटो ॾिनई कानून मोटाए न वठे त जीअं रब पैदा कयो आहे उन तो असांजे मानीअ जो कपिड़े जो झुगे जो अयाशी जो बंदोबस्त रब न कयो आहे त तूं वेही हिक कार हुजे त ॿी वठ हिक 30 लखनि जी त ॿी 60 लख जी ॿी 1.5 करोड़ जी ॿी वरी 3 करोड़नि जी हरू भरू ज़कात का बहाना करे ये पिया हुजनि ईअं रब न चयो आहे। छा मानी जो ज़िम्मो रब कयो आहे पानी जो ज़िम्मो कयो आहे निंड करण जो कयो आहे अयाशी कने त पोइ रब जो तोसां वास्तो कोन्हे क्योंकि अयाशी ज़ुल्म आहे गरीबन जो हक आहे। छा कुरान तो फरमाए वला तुबदिर तबदीरा मुंहिंजा सुना दुनिया के च इसराफ न कयो अयाशी न कयो माल के गलत इस्तेमाल न कयो सिना में इस्तेमाल न कयो शराब में इस्तेमाल न कयो जुआ में इस्तेमाल न कयो गलत कमन में इस्तेमाल न कयो सही भला शाजे करे इन्नल मुबदिरीन कानू इखवान शयातीन। कुरान तो फरमाए इसराफ कंदड़ शैतान जा भाइर अथव वकान शैतान रब्बी कफूरा शैतान पंहिंजे रब जो वॾो नाशुक्र गुज़ार अथव। तंहिंजे करे मुंहिंजे साईं फरमायो अल्लाहुम्मा ला आइशा इल्ला आइशल आखिरा या अल्लाह मोहम्मद जी दुनिया सां का यारी न आहे दुनिया अबनाउन हिकिड़ा दुनिया जा आशिक अथव दुनिया जा पुट अथव वलिल आखिरत अबनाउन हिकिड़ा आखिरत जा पुट अथव। मां मोहम्मद तव्हां के सबक थो ॾियाव कूनो अबना अल आखिरा तव्हां आखिरत जा पुट थी जो दुनिया जा पुट
नतीजो दुनिया जीफतन व तालिबुहा किलाबन दुनिया ढूंढो तो वन जा तलबगार कुत्ता तव वल्लाहि माखशा अलैकुमुल फक्र इल्ला दुनिया फतश्तहून फिया कमा यश्तहून कबलकुम फतलकुन कमा यहलकुन कबलकुम। नबी से फरमायो खुदा जी जात जो कसम मां मोहम्मद के यो तो फिक्र ना है यो तो टेंशन ना है मुझे उम्मती भुख ते मरी वेंदा मां मोहम्मद के यो फिक्र आ मुझे उम्मतन वट माल वधी वेंदो कोई यहूदन वांगुर अयाशो कंदा जे यहूदन अयाशी कई तवा भी अयाशो कंदो तो जे यहूदन के खुदा तबाह कयो ई ता के रब तबाह कंदो। मी कोने बाग पीटा न मी त्यारा मौलविन के गारियों दियो मौलविन के भेण दे मां दे न्याणन दे दियो तां जे चाहन मोकला तां के दियो मौलविन के गारियो तो खुदा जो कहर ईंदो जे मां के वडेरे जो पुटो जां त तां मोके सलाम कयो मुंजी इज्जत कयो मां जे कने जज हो जा गरीबन जो खून पिया हराम खावा लखन करोड़न जो माल कढाया तो तां मोके सलूट कयो डॉक्टर हो जा त मुंजी इज्जत कयो नवाब हो जा त मुंजी इज्जत कयो पर जे कने कुरान दीन सिखियो तां मोके गारियो दियो छा कंदो कुछ भी न था करे सको। रब जे के जेतरी इज्जत लिखी आ कंजी इज्जत को खसे चौकन चौरांगन ते जेके इस्तन जो नथो करण अचे तो वट कीअं कजे पंहिंजी शयन गिलाज़त फारिकण का पो सफाई कीअं कजे उहे भी आलिमन जे लाइ बकवास था कयनि। जिनके गुस्ल की खबर ना है तो गुस्ल जा 3 फर्जन या 6 फर्जन या 12 फर्जन असा बुद्धि बुद्धि कन्नन सा असा जा कन्न सूरत आ कन मानू आलिमन के गारियों था जन जिंजी सिंधी में पंजे जाल वट भी इज्जत ना है टके जी ओए भी वाठा वाठा बे करे चौकन चौरागन ते आलिमन के गारियों दा दियो अग में ता के चो से आलिमन के गारियों न दियो दींदो तो रब जो कहर अजाब नादिल देंदव हाने चवा तो दियो उबती बोली दा समझो पोशा थींदो बाग तां जा तैयार होंदा खुदा जो अजाब कर ईंदो कणक तां जी तैयार होंदी मथा खुदा जो अजाब ईंदो छो त तवा बेअदब आयो जेको आलिमन जो गुस्ताख आ वो अल्लाह जे कुरान जो गुस्ताख आ जेको अल्लाह जे कुरान जो बेअदब आ वो मिठे मोहम्मद जो बेअदब आ हदीस के मञींदा हो असा हर गोट में वणो था बुधी 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 कन्न सूर के अंदा मानू आलिमन के गारियों था देन मानू आलिमन के गारियों था देन मानू आलिमन के गारियों था देन 15 साल बयान कंदे गुजरियो आ कने हिकड़े भी बयान था 15,000 के पीजे पुट ना आहिनि हिकड़ो वकीला हराम खोरी में हिकड़े दुनिया जे नंढे में नंढे लव मैरिज जे इश्क जे पाने ते 30,000 खयो मोटो तो अचे कने 15,000 त तहां जे के पीड़ा दे कोन दिनान बयान जा तो भी मुफ्त में वे आलिमन के गारियों दियो रब रुसी बंदव दुनिया में जलील ख्वार कर रब रुसी बंदव कलमो अल्लाह खसे छडींदा माना जे के गरीबन जो खून पियन हराम खाइन खून चूसन तेंजे लितरन का पादरन ने मोचरन का डिगी करे उनन के सलूट दा कयो ए आलिमन के गारियों दा दियो छो तांजे पीडारे जी जमीन कब्जे कई दऊं रिढा काथियूं दऊं बकरियूं काथियूं दऊं बेली रब जे वास्ते कावड़ का पो वरी चवावा थो अल्लाह जे वास्ते आलिमन जो अदब कियो बेअदब बेनसीब बादब बानसीब असा पाण के वडो आलिम कोन दा समझऊं असा पाण के फकीर तालिब इल्म दा समझऊं असा नबी जे वारिसन आलिमन जा नौकर हैं गुलाम हदीस में इंदवा मुझे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खिदमत में साहबी आया या रसूल अल्लाह इन्ना नुसल्लिम मुझा सुना साईं कबे के सलाम था क्यों असा जे दिल जी चाहता अफला नजुद लगा मुझा सुना असा तवा के पेरे पाऊं असा तवा के सजदो कयूं नबी से फरमायो ला यंबगी ली अहदिन अन युजद लिगैर अल्लाह
अल्लाह का सवा केर जो सजदो करण जायज नाहे तो मानू सवाल कंदान सही अमड़ के पेरे पई सके तो न कौन तो पई सकदी तू अमड़ के केला खाराए ना 100 रुपए जा तुझे पेरे पौण का 100 रुपए जा केला भला तू अमड़ के ईद जो वगो पारा बस तो के पेरे पौण जी जरूरत ही ना है तू अमड़ के 1000 जो नोट कढी दे बस 100 बेरा पेरे पवे ए कारियों कढे एकड़ो 1000 जो नोट पंजे जीजल खे दे आलिमन के भी दीने त दुआ कंदई पर जेका जीजल दुआ कंदई वा मोखे भी नहीं 70 वलियन का दुआ तुझी अमड़ जी थी घर में जन्नत पई थी तेके 10 रुपए जा केला हाने महंगाई थी वया 50 रुपए जा केला वठी न खरायो ए रोज वही पेरन के चुमियो दियो या मकर बासी अटकल आईया रात जो साल के लिकाए 10,000 3,000 20,000 हर शे दियो ए जीजल रुपए ला सके एक अम्मा मुझे अग्या दुख जो दास्तान कयो पुट मुझे बच्चे जी पगार 47,000 पगार खड़ी सजी साल जे हथ ते रखंदो आ अखिन में लुड़क अची वस एकड़ो 100 रुपयो मां जीजल के न दी बस अटकल कईया मां के पेरे पाओ बस चुमी दियो अटकल करे बस पैसा जालुन के ए मालिक वरी जे कने पैसा न देन जी नियत हुंदसी न तो जाल का पुछंदो त मां के भला ईद जो वगो वठी दिया सब 5 आंगुरियों बराबर कोन पर जे हुंद जाल ने बागी चंद्रा माने जो मुर्स जीरो आ छदे यो भी हेडे पंपी कोने मेकअप कोने फलानो कोने हे खर्च पूरो कर पो माने जो दिस जाए वरी त पो जे अमड़ के देनो आ त जाल के बुधाण जी जरूरत ही नाहे जे जीजल तो असा जा पेशाब पाखाना नक कचरा गंद धोई गुलाब जो गुल रोजाना सुरमा पाराया रोजाना हडन के तेल लगाया इन जे करे त तू जीजल के सीने के ईजा तू पंजे बाबे के धकण मौलाना अब्दुल शकूर दीनपुरी रहमतुल्लाह अलैह फरमाइन बाबन जे किताब में दीना जे इलाके में एकड़ो शख्स हुयो क्या कंदो उन जो बाबो वफात करे वियो जरे उन जो बाबो वफात करे वियो अमर वेचारी पाले ताते सिलाई पाले ताते जुआन करे सिलाई करे पाले ताते जुआन करे शादी कराए रोल थी पियो रोल शादी पियो रोल थी पियो वो मां जस रात जो देर सा नहीं तो कर तो रात जो 12 बजे वारो 1 बजे आयो के मानी खपे जे ना फरमाने केड़ी मानी आ जुती खणी पंजे मां के कुटे सुजाए मो आखिरकार उनका बाद में अमड़ हथड़ा क्या मौला इन एड़ी बेगरत जालिम औलाद जे वधिक सूरन के सन जी मोके हिम्मत नाए मोके दुनिया मां घुरा किस्मत उन सा साथ दिनो दुनिया मां हली वई पत्थर में वेठो पैर में लिफ निकती लिफ में जीत पिया कैंसर थी वई पैर कपरायो गोडो कपरायो भई जंगा भी कपरायो न मौलाना मोके कुत्ते जेतरी भी मानो इज्जत न दींदा ये मानी जा टुकरा उछलाए वेदान दुनिया के च जे जीजल के इजायो रब्बते के दुनिया में जलील है ख्वार के तंजे करे मुआर्ज तो क्या मुझे साईं फरमायो मां मोहम्मद जो सजदो न कजो मां मोहम्मद तवा के हुकुम तो कया अकरिमो नबियकुम तंजे नबियन की इज्जत कयो व आरिफुल हक li आलिही इज्जत वारन के इज्जत दियो अकरिमो उलमाकुम आलिमन की इज्जत कजो फमन अकरमम फकद अकरमनी जिन आलिमन जी इज्जत कई मां मोहम्मद जी इज्जत मौलाना अब्दुल्ला चंडियो साहब सब चो रहमतुल्लाह अलैह फरमाइंदा नबी से फरमायो आलिम मां मोहम्मद जे कोड़ी जा वार सीने जा वार ओ जेको आलिमन जो अदब कंदो मिठे मोहम्मद जे सीने के थदो कयई जेको आलिमन के इजाइंदो उन मिठे मोहम्मद जे सीने जे वारन के पटियो हदीस में इंदो मुझे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल उलमा वरसतुल अंबिया आलिम नबियन जा वारिस थव इन फضل अदल आलिम अलल आबिद का फضل कमर लैलतल बद्र अला साइरिल कवाकिब आलिम जो शान ये थव जे चोरी जे चंड जो शान सितारन ते आलिम जो शान ये थव जे मां मोहम्मद जो तामा अदना में अदना साहबी ते मन सल्ला खल्फ आलिम मिनल उलमा फकान्नमा सल्ला खल्फ नबी मिनल अंबिया जे आलिम जे पुठियां नमाज पढ़ी जो नबी सगोरे जे पुठियां नमाज पढ़ी
हुज़ूर फरमायो मन तलबल इल्म युहद्दिस बिन नास, जे हिकिड़ो क़ुरान जो दर्स याद करे दुनिया के ॿुधायो रब 70 बनी इसराइलन जे मेहनत जो सवाब ॾींदो। जे हिकिड़े आलिम हक़ जी ॻाल्हि दुनिया के ॿुधाई समझाई रब उनखे हिकिड़े बयान जे करे 40 सालन जी इबादत जो सवाब ॾींदो। हदीस में ईंदो आहे मुंहिंजे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन अहब्बा अन यंज़ुर इला उतकाइल्लाहि मिनन नार फलयंज़ुर इलल मुतअल्लिमीन। हुज़ूर फरमायो जेको चाहे तो जन्नती ॾिसां, हे तालिब इल्म मदरसे वारा ये जन्नती अथव। तो के वेचारा नंढा हूंदा हरकत में कने पाड़े मां मानी वठण विया कुमड़े ॿारनि जो को रांदीकड़ो भी गीदे में रखी ईंदा को माण्हू उन ते गारियूं भी न कढे बकवास भी न करे छा बजे बचन वांगुरु उनखे समझाए या उस्ताद के ॾसे दादा उस्ताद साईं इन में आदत या ख़राब आ बहरहाल साईं इन खे समझायो छा त आइंदा वो मुड़ी वेंदो छा पंहिंजा जो घर जा ॿार हरकत कंदा आहिनि पोइ उनखे छा कबो आहे घरां कढी छॾिबो आहे छा कबो आहे। पर किन किन वरी माइन में आदत हूंदी अथव मदरसे जे तालिबन का वठी न 30 रुपए जी गुम कई ओ तालिब शितो करे छॾियो अथव अॼु खां पोइ तव्हांजी मानी बंद तालिबन जी मानी बंद रब न कंदो। कुरान तो फरमाए मुनाफिक चोन बाला तुनफिकु अला मन इंद रसूलिल्लाहि हत्ता यनफदु। मुनाफिक बा चवन मोहम्मद जे असहाबे सुफा जो तालिबन जो राशन बंद कयो भजी वेंदा। कुरान तो चे न भजंदा कोन सिर ते शाइन पंहिंजा सीना अल्लाह जे दीन के बुलंद करण जे लाइ पंहिंजा सीना शल त कराए सघनि था पर पोइ भजी 17 रमजानुल मुबारक ते गर्मी जी मौसम में शाइन महबूब जिन के कायदो कुरान पढ़ायो जंगे बदर में भी हुए बीठा केर बीठा बाबा केर बीठा ये तालिब मानू हुजूर फरमाए जेको चाहे तो जन्नतन जो दीदार क्या ये कुरान वाला तालिब इल्म जन्नती थे। अगे मुझे साईं फरमायो वल्लदी नफ्सु मुहम्मदिन बियदी मा मिन मुतअल्लिमिन यख्तलिफु इला बाब आलिमिन इल्ला कतबल्लाहु लहू बिकुल्लि कदमिन इबादत सनतिन व बना लहू मदीनतन फिल जन्नह। हुजूर फरमायो तालिब इल्म जमीन ते एक विख रखंदो आ रब उन जे अबे अमल जे ला साल जी इबादत जो सवाब लिखाईंदो। तालिब इल्म जमीन ते एक विख रखंदो आ रब उन जे मापी जे ला जन्नत में शहर तैयार कराईंदो। ये तालिब इल्म हासिल कयो रब उन के जबल अबी को बेस शमेल सोनो जबल खिरात करण जो सवाब दींदो। हदीस में इंदो मुझे साईं का सवाल कयो एकरे शख्स साईं दिल जी तमन्ना वा वडे में वडो इल्म सीने में अचे नबी से फरमायो इत्ताकिल्लाह परहेज़गारी इख्तियार कर रब तुझे सीने के भरे छॾींदो। साईं दिल जी चाहत माल कढाया आसूदो थी पवा नबी से फरमायो आयाशी न कजा इसराफ न कजा इन्नी उहिब अनो बसला नूर में नूरिल्लाह मुझे दिल जी तमन्ना वा कम जे में अल्लाह जे नूर जे हेठा होता। नबी से फरमायो ला तज़लिम मिन्नास के भी इंसान ते जुल्म न कजा ला यदखुलुल जन्नत कतादन चुगल खोर जन्नत में कौन बीदो ला यदखुलुल जन्नत कातिन माटन का माटी कटींदो जन्नत में कौन बीदो ला यदखुलुल जन्नत मल्ला यमन जरो बवाएगा जेको पाड़े वारन के ईसाईंदो यो जन्नत में कौन बीदो। मुझे साईं का सवाल कयो सोना पाड़े में एकड़ी औरत ताजुद पढ़े थी रोजा रखे थी खिरातों करे थी पर पाड़े जे माइन के बाहर छड़ी दे हुजूर फरमाया जहन्नमी 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 सैकड़ी औरत ताजुद नथी पढ़े रोजा नथी रखे घणी इबादत नथी करे पर पाड़े में पाड़े जी औरतुन सा असांजे भी न पाड़े में एकड़ी मासी बेचारी छे एड़ी अल्लाह जी बानी जो असा सजी जिंदगी ने टोसे त करे के सा जेड़ो क्यों हो जे छे अल्लाह उन जे कब्र के जन्नत जो बाग बनाए सब जो आमीन। नबी से फरमायो जेका पाड़े वारन के नथी इजायव रब इन के जन्नत दींदो जन्नत दींदो जन्नत दींदो पाड़े वारन के इजाईंदड़ औरत जे मथा
जन्नत हराम तव मना कल तय्यबन व अमिल बिसुन्नति व अमिनन नास बवाइका दखलल जन्नत। नबी से फरमाए जेको हलाल खाइंदो मोहम्मद जे सुन्नत जे मत अमल कंदो पाड़े वारन के न ईंदो यो जन्नती थव रब इन के जन्नत में जगह दींदो। चार चार पंजे नंबर में मुझे साईं का सवाल कई मुझे साईं कम जे दिन फैसला थींदा यमीज़ अल्लाहुल खबीस मिन तय्यब। कुरान तो फरमाए कम जे दिन में असा ऐलान कंदासी वमताज़ुल यौमा अय्युहल मुजरिमून। ए ज़ानियो जुदा थी बियो, ए शराबियो जुदा थी बियो, ए व्याजियो जुदा थी बियो, ए मां के ईज़ाइंदर जुदा थियो, ए पी के ईज़ाइंदर जुदा थियो, ए आलिमन के कारोनींदर जुदा थियो, पाड़े वरन के ईज़ाइंदर जुदा थियो, नेकोकार जुदा थियो। मां नेकोकारन के जन्नत दींदम, बदकारन के जहन्नम दींदम। मुंजा साईं पो जन्नत में रब जो दीदार काए ॾींहं थींदो। नबी से फरमायो 8 ॾींहं थींदो। एडो अल्लाह जे नूर में वॾी लज़त कशिश हूंदी जने घोट पंहिंजे घरन में मोटी ईंदा ज़ाला चवंदनि केरो कारी आया हो असांजे घर ओ चंदन सादा जा मुड़सऊं चेन अगाणे त ॿिया आऊं हाणे मटिजी विया आऊं चवंदा रब जो दीदार करे आया आऊं मटिजी आऊं माना नूर वधी वेंदा। नबी साईं का सवाल के मुंहिंजा साईं मुंहिंजे दिल जी तमन्ना वा मां जे वक्त चाहियां रब जो दीदार कया। हुजूर फरमायो गुस्ल लाइण में देर न कंदो। हदीस में लिखियल आहे जेको घर वारी साम बिस्तरी करे वुज़ू न कंदो आ उन घर में रहमत जा फरिश्ता न ईंदा। लेकिन को शुगर जो मरीज आ का तकलीफ तस किन किन माउन के घर वारी जी हम बिस्तरी करण का पो जेकने गुस्ल कंदा आन मुत्तसिली त पो उन के निंड न ईंदी आ। मिसाल एडो को मरीज को एडो पेशेंट आहे इस्लाम उन ते पाबंदी न कई आ बाकी फजीलत आ को समझे तो बर्दाश्त करे विंदुम। समझ में आई गाल छोके शैन गुस्ल करण का पो जिस्म थधो थी वेंदो आ पो निंड हाली न ईंदी आ कलाक सवा खन। त बहरहाल हुजूर फरमायो जे मानू घर वाले सां बिस्तरी करे पो पेशाब करे पंहिंजो घर साफ करे पो वुज़ू कयो जी नमाज ला वुज़ू कबो आ। जेको गुस्ल करण का पो वुज़ू न कंदो उन घर में रहमत जा फरिश्ता न ईंदा। छन त मूं अर्ज़ कयो 6 नंबर में मुंहिंजे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का सवाल कई मुंहिंजा सुना भले में भलो इंसान कहिड़ो कलोड़न मां भले में भलो कहिड़ो मेमणन मां भले में भलो कहिड़ो मैतलन मां भले में भलो कहिड़ो सोलंगिन मां भले में भलो कहिड़ो शेखन मां भले में भलो कहिड़ो जोगिन मां भले में भलो कहिड़ो गिलालन मां भले में भलो कहिड़ो। मदीने जे मीर फरमायो खैरुन नासी मन यनफउन नास। भले में भलो इंसान वो तो जेको बे के नफो पहुंचाए। वो सियाणा चया के बंगला माल माड़ियूं तो नथा ठाहे ॾेई सघो पर कम से कम अफाल सां को मिलो तो सही। छा हदीस में इंदो मुंहिंजे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का सवाल कयो मुंहिंजा साईं मुसलमानन मां कलमे वारन मां मर्दन ऐं औरतुन मां भले में भला मुसलमान कहिड़ा मां नथो चवां मूं नथो चवां मुंहिंजी ताक़त न आहे। मदीने जे मीर जो फरमान खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लमा। तव्हां मुसलमानन मां तव्हां कलमे पढ़ंदड़न मां तव्हां ईमान आणींदड़न मां भले में भलो मुसलमान वो तो जेको कुरान सिखे जेको दीन सिखे जेको दीन दुनिया के ॿुधाए। मदीने जे मीर फरमायो खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लमा। तव्हां मां भले में भलो भलन मां भलो इंसान वो तो जेको बे के नफो पहुंचाए जेको बिन के कुरान सेखारे जेको कुरान सिखे कुरान दुनिया के सेखारे भले में भलो यो मुसलमान थवा। इन अफदलकुम मन तअल्लमल कुरान व अल्लमा। तव्हां मुसलमानन मां सभिनी का इज्जत ऐं अज़मत वारा उहे जवान अथव जेके कुरान सिखन जेके कुरान दुनिया के सेखारन। इन मिन सदक़ति अन तअल्लमुल इल्म व अल्लिमुहुन नास। कुरान सिखन भी सदको अथव कुरान दुनिया के
सेखारण भी सदको तव अल्लाह का दुआ वा अल्लाह से मु नाचीद जो बयान पंजे दरबार में रजा जो जरियो बनान फरमाए असन जो साईं मौलाना हजरत मौलाना सबकतुल्लाह जोगी साहब दामत बरकातुल आलिया मस्जिद में पहुंची वियान पिने भी मां तवा के अर्ज कयो त मां पंजे माइटन के पिरन के गडाइण जे ला वेठो आ त जी असा जा मेहमान अचन अल्हम्दुलिल्लाह अल्लाह से तवा सा सभिनी जी जिंदगी में सुकून बाग बारी अता फरमाए व मा अलैना इल्लल बलागुल।